ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। सभु म्यूट बटन दबाए छॾियो, केर न दबायो आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए सदा ये ध्यानु रखिणो आहे कि असां हिते पाठधारी आहियूं। मां आत्मा हिते छा थी करां? पाठ थी वॼायां। मां आत्मा परमधाम निवासी हिन सृष्टि ते आई आहियां पाठ वॼाइण। त असांखे पाठ वॼाईंदे वॼाईंदे आत्मा हिते 5000 साल खां पाठ थी वॼाए। जेके आत्मा सत्युग खां आयूं आहिनि न, भई ॾिसो हिन सृष्टि ते पहिरियों सत्युग हुयो, पोइ त्रेता हुयो, पोइ द्वापर आयो, पोइ कलयुग हूंदो आहे। त असांखे पूरो 5000 साल जो हिन सृष्टि में न जनम मरण जो चक्कर, हुन में हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाइणो हूंदो आहे। हाणे कोई त आत्मा सत्युग खां आई आहे, कोई त्रेता, कोई द्वापर, कोई कलयुग में हाणे आयूं आहिनि। न पंहिंजे पंहिंजे धर्म अनुसार सभु माण्हू पाठ वॼाइण ईंदा आहिनि। त आत्मायूं पाठ वॼाईंदे वॼाईंदे थकिजी पयूं आहिनि। भई जेकी आत्मायूं हाणे आई हूंदियूं उहे त थकी न हूंदियूं न, हुननि में त शक्ति हूंदी, उहे त पंहिंजो पाठ ख़ुशी ख़ुशी सां वॼाईंदियूं हूंदियूं। लेकिन जे आत्मायूं हेॾा सालनि खां पाठ वॼाईंदी आयूं आहिनि त उहे आत्मायूं त थकी वयूं हूंदियूं न। तॾहिं चईंदा आहिनि न माण्हू, हाणे मूं में सहन शक्ति न आहे, मूंखां नथो पुॼे। अॼु माण्हू नंढनि नंढनि ॿारनि खां ई जीवन जीअण नथो पुॼे, कमु नथो पुॼे न। त हिन समय न आत्मा ई सभु थकी वयूं आहिनि। माण्हुनि खे त शौक़ु रहंदा आहिनि असांजा ॿार हीअं करनि, असांजा ॿार हीअं करनि, एतिरो कमायूं, ये करूं उहो करूं, पर घर में सभु माण्हुनि जो शौक़ु न हूंदो आहे। घर में अधु माण्हू त थकल हूंदा आहिनि। छो? भई माण्हू निंड बि करे थो, रोटी बि खाए थो, त बि थकी छो थो पए? छो जी हे बाबा चए थो, छो जी हिन समय न आत्माउनि में शक्ति न आहे। शरीरनि खे न ॾिसो। असां शरीरनि खे ॾिसूं था न, शरीरनि खे ॾिसंदा त हुन तव्हांखे लॻंदो कि हा भई अञा इहे त जवान आहे, हे त जवानी में एॾो थकी पियो आहे, त पोइ अॻियां छा कंदो। लेकिन केरु थकी हुई आहे? आत्मा थकी हुई आहे। त असांखे सदा इहे यादि रखिणो खपे कि असां आत्मायूं ॾाढे जन्मनि खां पाठ वॼाईंदी आयूं आहिनि। त असांखे असांजी आत्मा में शक्ति कीअं अचे? भई हिन समय आत्माउनि में बि शक्ति न आहे त शरीरनि में बि न आहे। लेकिन असां जॾहिं उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हिकु बाप जी यादि में रहंदासीं न, तॾहिं ई असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे। बिना बाप जी यादि हिन समय भॻवान जी यादि ज़रूरी आहे। हिन समय हर घड़ी हर समय भॻवान जी यादि ज़रूरी आहे, तॾहिं ई माण्हू हली था सघनि, न त माण्हू हली नथा सघनि। दुनिया में ॻाल्हियूं बि आहिनि, वो परी बीमारियूं बि आहिनि। बीमारी अगरि शरीर ठीकु आहे त पोइ कोई न कोई ॻाल्हि अहिड़ी अची वेंदी आहे जंहिंमें माण्हुनि जो मथो ई ख़राब थी वेंदो आहे। त हाणे आए दिन कॾहिं कोई ॻाल्हि थी अची वञे, कॾहिं कोई बीमारी थी अची वञे, त माण्हू कीअं हले ॿुधाए? जीवन त जीअणो आहे। उथणो वेहणो खाइणो पीअणो संबंध व्यवहार में त अचिणो ई आहे।
जॾहिं ठीकु आहिनि माण्हू त ख़ुशी ख़ुशी में सभु कुझु करनि था, पोइ सभु कुझु करे करे पोइ हुनखे पालणो बि त पवंदो, हुनखे निभाइण बि त पवंदो न। ॾिसो हाणे हाणे जीवन में ख़ुशी आहे त हाणे हाणे माण्हू कर्म करे थो, हाणे हाणे वरी उदासी थी वई त पोइ जेको ठातो आहे हुनखे ठीकु केरु करे न। सम्झो हाणे हाणे माण्हू ठीकु आहे, घर आदि ठाहे छॾनि, शादी आदि करे छॾनि, ॿार आदि पैदा करे छॾनि, पर समय ॾिसी करे थोरी थो अचे। पोइ हाणे हाणे माण्हू ॿार आदि पैदा करे, शादियूं आदि करे जीवन में अॻियां हले थो, कोई ॻाल्हि अहिड़ी अची वई, पोइ ॿारनि खे कीअं पाले, पोइ घर कीअं हलाए। चईंदा आहिनि न मां ईअं सोचियो थोरी हुयो, हिन समय तव्हां जो नथा सोचो न उहो बि थी वेंदो। भई असां कोई ॻाल्हि सपने में बि न सोची हूंदी आहे, उहो हिकु सां न आहे, हर हिक सां आहे। हर हिकु माण्हू हाणे दुखी थी वियो वीचारो, त अहिड़े समय में असां दुखी आत्माउनि जो सहारो हिकु परमात्मा ई आहे, त परमात्मा खे सदा ई यादि करो। ऐं ख़ासि करे ध्यानु रखो, अगरि तव्हांजो समय सुठो थो हले न त ॿियनि खे असां कुझु उल्टो सुल्टो न चऊं, कुझु उल्टो सुल्टो न सोचूं। भई अगरि असांजो समय सुठो हले थो, माण्हू थींदो न माण्हुनि जो समय सुठो हलंदो आहे त जोश में देहाभिमान में कंहिंजी मज़ाक उड़ाए छॾंदा आहिनि, कंहिंखे उल्टो सुल्टो चई छॾंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि की पोइ अहिड़े समय में माण्हुनि खे पतो न लॻंदो आहे, छो जो जोश में हूंदा आहिनि। पोइ कल्ह को ख़ुदि बीमार, ख़ुदि खे परेशानी थी वञे, ख़ुदि खे कुझु थी वञे, पोइ पश्चाताप कंदा आहिनि। त बाबा चवनि था की हाणे हिन समय में असांखे कीअं जीवन जीअणो आहे। अगरि तव्हांजो समय सुठो हले थो न बि थो हले, लेकिन सदा परमात्मा खे यादि करे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हलंदा हलो, सभिनि ते रहम कंदा हलो, सभिनि ते दया कंदा हलो, सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखो, कंहिंजे लाइ बि बुरी सोच न रखणी खपे। ॾिसो कहिड़ी कहिड़ी के माण्हू खे न कंहिंखे ॾाढी सुठी चीज लॻंदी हुई खाइण में, लेकिन हाणे उन्हनि उहा चीज हिकु बार ख़राब ॾिठी त हाणे उन्हनि जी उहा चीज ॾिसी करे खाइण जी दिलि ई न कंदी आहे, ॾिसण जी बि दिलि न कंदी आहे। त ईअं बाबा चवे थो की पंहिंजी बुराई, पंहिंजी कमी कमज़ोरी सां हाणे आहे न वैराग्य अचणो खपे। भई असांखे हाणे इहा काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे कोई बि कर्म करण में असांखे वैराग्य अचणो खपे। असांखे सुठो ई न लॻो, गुस्सो करणु असांखे सुठो ई न लॻणो खपे। बाबा चवनि था ईअं जॾहिं असांखे हर ॻाल्हि सां हर बुराई सां वैराग्य अर्थात उन्हनि जे वश थी करे असांखे कुझु कर्म करण जो मन न करे, जीअं ईर्षा द्वेष नफ़रत घृणा, इहे सभु असांखे हाणे हिननि सां नफ़रत अचणी खपे, बुराइनि सां नफ़रत अचणी खपे। बुराइनि सां हाणे मन उथी वञणो खपे की हाणे असां कॾहिं बि कंहिंसां विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न कंदासीं, कंहिंखे उल्टो सुल्टो न चईंदासीं, कंहिंखे बि ईर्षा द्वेष नफ़रत घृणा जे वश थी करे कुझु बि न चईंदासीं। त इहे स्थिति जॾहिं असांजी ईंदी न तॾहिं असां में परिवर्तन ईंदो। बाबा चए थो ॾिसो माण्हू नयो वर्ष मल्हाईंदा आहिनि न हर साल, पर बाबा चवनि था हर घड़ी नयो कीअं मल्हायो, जे असांजो पहिरियों जेको सुबुह जो असांजो जेको स्वभाव संस्कार हुयो उहो ॾींहं जो न हुजणो खपे। भई असांजो उहो माण्हू चईंदा आहिनि न हिन जो नेचर ई अहिड़ो आहे, ईअं ई कंदी आहे। त असांखे उहा जेकी असां में कमी कमज़ोरी आहे, जो बुराई आहे, जो विकार आहे, हिनखे हाणे छॾंदा वञो। हाणे नए साल में नई सोच, नया बोल, नया कर्म। वैसे त असांखे हर सेकेंड बाबा ईअं चईंदा आहिनि, लेकिन हाणे बाबा जो असांजा पुराणा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि न, बाबा असांखे चवनि था जो असांजा पुराणा स्वभाव संस्कार, पुराणी चाल चलन, पुराणो व्यवहार,
ही सभु पुराणो छॾे ॾियो। असांजी चाल चलन व्यवहार सोच असांजो ॿियनि जे लाइ सोचदा आहियूं बुरो, मतलब कंहिंजे लाइ बुरी सोच ई मन में रखी आहे न कि ये ईअं ई कंदी आहे, ये अहिड़ी ई आहे, ये ख़राब ई आहे। त ये बुरी सोच बि हाणे असांखे ख़तम करणी खपे। असांखे पंहिंजे अंदरि जेकी बुरी सोच आहे न हिक ॿिए जे लाइ, उहो बि हाणे ख़तम करे छॾो। न त माण्हू बुरी सोच सोचे सोचे सॼो ॾींहुं थो कढी वठे। सॼो ॾींहुं छा माण्हू सालो साल हिक ॿिए जे लाइ उहो बुराई ई मन में रखी वठी करे हले थो। पोइ ॿुधाए जीवन कीअं जींदा न? इहे त जीअं थी वियो असां सॼो ॾींहुं कचिरे में ई वेठा आहियूं। मन में बुराई कंहिंजी बि सोचूं था त जीअं त असां सॼो ॾींहुं कचिरे में ई वेठा आहियूं। वैसे कचिरे में वेहण माण्हुनि खे पसंदि न आहे, लेकिन माण्हू जो सभिनि जे लाइ सॼो ॾींहुं उल्टो सुल्टो सोचे थो, ॻाल्हाए थो, इहो त जीअं कचिरे में ई वेहण थी वियो न। जीअं कचिरो तव्हांखे सुठो लॻंदो त उहो ई असांखे मन में कंहिंजे लाइ बुराई, कंहिंजी पुराणी ॻाल्हियूं मन में रखी करे असां सॼो ॾींहुं उहो ई सोचूं था, हुन सां संबंध था निभायूं। जे कचिरे में उथो था, वियो था, ॻाल्हायो था। त इहा हाणे असांखे इहे पंहिंजे सुभाउ संस्कार रोज़ चेक करो, मूं में कहिड़ो बुरो सुभाउ, मूं में कहिड़ो आहे। भई माण्हुनि खे ॿियनि जो त पतो आहे फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, ईअं कंदो आहे, लेकिन मूं में कहिड़ो बुरो सुभाउ संस्कार आहे। मूंखे पंहिंजे अंदरि कहिड़ी अच्छाई धारण करणी आहे। उहो त आहे, माण्हू चवंदा आहिनि न उहो त ज़िद्दी आहे, लेकिन तव्हां त समझदार आहियो न, त हीअं करो, उहो त जो आहे, लेकिन तव्हां त समझदार थी करे पंहिंजे पाण खे परिवर्तन करो न। तॾहिं त जीवन में अॻियां हली सघंदासीं न त जीवन में अॻियां कीअं हलंदो? उते जा उते ई रही वेंदो। जीअं त समय अॻियां वधे थो, लेकिन असां पंहिंजे वीचारनि सां उते जो उते ई आहियूं। त अॻियां कीअं वधंदासीं? जॾहिं असां पंहिंजी चाल चलन व्यवहार खे बदलंदा वेंदासीं। ॾिसो संगठन में रहंदा आहियूं, संगठन में रहंदे हुए ॾाढी सारी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न। भई साथ में रहंदासीं न तॾहिं असांखे पंहिंजी कमी कमज़ोरी पतो लॻंदी आहे। माण्हू अॼुकल्ह साथ में नथा रहण चाहिनि, माण्हू अॼुकल्ह ज्ञान नथा ॿुधण चाहिनि न। माण्हुनि खे अॼुकल्ह ज्ञान सुठो न लॻंदो आहे, साथ में रहण सुठो न लॻंदो। छो जॾहिं ज्ञान ॿुधंदव तॾहिं तव्हांखे पंहिंजी कमी कमज़ोरी सम्झ में ईंदा, न त तव्हांखे लॻंदो मां त ॾाढी सुठी आहियां। जॾहिं त साथ में रहंदव तॾहिं तव्हांखे पंहिंजी कमी कमज़ोरी पतो लॻंदो, न त तव्हां चईंदव मां ॾाढी सुठी आहियां, बाक़ी सभु ख़राब आहे। लेकिन साथ में रहंदे बि अगरि असां इहे सोचूं भई मूं में इहे ख़राबी आहे त मूंखे पंहिंजे में इहो परिवर्तन करिणो, साथ में रही करे ईअं न सोचो कि हिन में इहे ॻाल्हि आहे, मां ईअं नथी करे सघां, मूं में इहे कमी आहे। त हुन समय जॾहिं साथ रहंदा आहियो त हर हिक जी विशेषता ॾिसी, हर हिक जी विशेषता ॾिसी, भई तव्हां ॿियनि में ॿियनि जी विशेषता ॾिसो, ख़ुदि जी बि विशेषता ॾिसो, लेकिन मूं में ॿियो कहिड़ी कमी कमज़ोरी बि आहे जंहिंजे कारण मुंहिंजो रोज़ मूड ख़राब थो थिए, रोज़ झगड़ा था थियनि, रोज़ इहे ॻाल्हियूं थी थियनि। उहो बि असांखे परिवर्तन करणो खपे पाण खे। बाबा चए थो तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे कि सभु चवनि इहे मुंहिंजो आहे। जीअं फ़रिश्तो हूंदो आहे न, फ़रिश्ते खे सभु चवंदा आहिनि इहो फ़रिश्तो मुंहिंजो आहे। हाणे भॻवान खे सभु चवंदा कि भॻवान मुंहिंजो आहे। छो चवंदा आहिनि? आहे त हिकु भॻवान, लेकिन पूरी विश्व जी आत्मा चवनि थियूं कि भॻवान मुंहिंजो आहे। छो जी भॻवान सर्व जे लाइ सुठो सोचदो आहे, उहो सोचदो आहे कि इहे सभु मुंहिंजा आहिनि। अॼु तव्हांजे ई घर में तव्हां ॾिसो, तव्हां छा सभिनि जे लाइ सुठो सोचदा आहियो? चेक कजो, हर हिक जे लाइ सदा ई सुठो सोचूं असां न। भले तव्हां ॿियनि जे लाइ सुठो नथा सोचे सघो त कम से कम बुरो न सोचो। भई घर में बि कोई नथो ॿुधे, ईअं नथो करे,
त माण्हू चईंदा आहिनि हल ठीकु आहे, जॾहिं हिनखे सम्झ आई, जॾहिं ठोकर खाईंदो। कॾहिं कॾहिं माण्हू चई बि ॾींदा आहिनि, ईअं नथो सम्झे त ॾिस तोसां ईअं थींदी, नथो मञे न तूं, माउ जी नथो मञे, इहे बि चईंदा आहिनि, ॾिस तूं मुंहिंजी माउ, पंहिंजी माउ जी नथो मञे त ज़रूर पोइ ॾिस तुंहिंजो ईअं कमु थी वई न, ख़राब थी वई न, तूं पंहिंजी माउ जो चयो न मञे। त या कंहिंजो बि पंहिंजे संबंध में बि कि हीअ मुंहिंजे लाइ ईअं थी चए, मुंहिंजी नुंहं जे लाइ ईअं थी चए, त हिन जी नुंहं कीअं अॻियां वधे, मुंहिंजी नुंहं खे न वधण ॾिनई त हिन जी नुंहं कीअं अॻियां वधे। त ही जेको बि वैर भाव, मतिलबु अगरि असांखे सुठो ठहिणो आहे न, जीअं भॻवान जे लाइ सभु चईंदा आहिनि कि भॻवानु असांजो आहे, ईअं ई अगरि तव्हां बि चाहींदा आहियो कि सभु चवनि कि तव्हां असांजा आहियो, तव्हांखे सभु पुछनि, तव्हांजी सभु रिगार्ड रिस्पेक्ट करनि, त हुनजे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, सभिनि जे लाइ सुठो सोचो। तव्हां चेक कजो, तव्हां पंहिंजे ई घर में अगरि तव्हांजी नुंहं तव्हां सां सुठी रीति नथी हले त तव्हां हुन लाइ सुठो सोचे सघंदा आहियो। अगरि तव्हांजी धीअ ई पुट ई छो न तव्हां सां सुठो थो हले त तव्हां हुनजे लाइ सुठो सोचे सघंदा आहियो। छो जी आत्मा जो इहो नेचर हूंदो आहे न, कलयुगी नेचर आहे। वैसे त आत्मा जो नेचर आहे सभिनि जे लाइ सुठो सोचे, लेकिन कलयुगी नेचर में आत्मा हिक ॿिए जे लाइ बुरो सोच अची वेंदी। त बाबा चवनि था कि सभु चवनि था कि असांखे माण्हू सुठो चवनि, लेकिन असांखे माण्हू सुठो कॾहिं चईंदा, जॾहिं असां सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं। त हाणे असांखे छा करिणो आहे, सदा सर्व जे लाइ सुठो सोचणो आहे। सुठो सोचंदासीं त असांखे बि माण्हू सुठो ई चईंदा, सभु चईंदा इहो मुंहिंजो आहे, जीअं भॻवान जे लाइ चईंदा आहिनि न, ईअं भॻवानु असांजो आहे, मुंहिंजो भॻवानु आहे। त उहो छो जी भॻवानु सर्व जे लाइ सुठो सोचंदो आहे। हाणे ॾिसो तव्हां भॻवान खे केॾी गारियूं ॾिनियूं आहिनि न भक्ति मार्ग में, भॻवान खे चयो ठिकर भितर में आहे, भॻवान खे अहिड़ा अहिड़ा रूप असां ठाहे ॾिना, हनुमान, गणेश, एॾी भयानक काली, दुर्गा, न कोई तव्हांजा अहिड़ा रूप ठाहे करे चए कि तव्हांजो रूप हनुमान जहिड़ो आहे, गणेश जहिड़ो आहे, अर्थात हाथी जहिड़ो मुंहुं, बंदर जहिड़ो मुंहुं, तव्हांखे सुठो लॻंदो? पोइ असांजो भॻवान जे लाइ एॾो कुझु चयो आहे, हुनखे चयो आहे कि उहो कण कण में आहे, ठिकर भितर में आहे, न भॻवानु कण कण में आहे मतिलबु कचरे में बि भॻवानु आहे, ठिकर में बि भॻवानु आहे, जीव जंतु जानवरनि में, न माण्हू छा चईंदा आहिनि, सांप में भॻवानु आहे चईंदा आहिनि न। त हाणे ॿुधायो तव्हांखे कोई चए कि मां त तव्हांखे कचरे में ॾिठो, तव्हां कचरे में वेठा आहियो छा? मां त तव्हांखे ॾिठो, तव्हांजो रूप मां तव्हांखे नाग में ॾिठो, मतिलबु तव्हां चईंदव मां नाग आहियां छा? पोइ तव्हांखे सुठो लॻंदो। पोइ जॾहिं तव्हांखे नथो सुठो लॻे कि असांखे तव्हांजो कोई अहिड़ो पिक्चर ठाहे ॾे, उन में तव्हांजो हाथी जहिड़ो मुंहुं आहे, अॼु कोई मोटो आहे उनखे माण्हू चए थी त हाथी जहिड़ी थी लॻे, हाथी जहिड़ो थो लॻे, हाथी जहिड़ो मोटो आहे, त बुरो न लॻंदो? ऐं असां भॻवान खे हाथी जहिड़ो मुंहुं ॾेई छॾियो त गारियूं न ॾिनियूं, बुरो न चयो, पोइ भॻवान खे बुरो लॻे त बि भॻवानु अहिड़ो रहम दिल चए थो चलो ठीकु आहे, मुंहिंजो अहिड़ो रूप ठातो अथनि, ॾाढा दुखी आहिनि, बेसमझ आहिनि, दुखी आहिनि, त बि रहम दिल बाप असांखे हुन हाथी जहिड़े मुंहुं, हुन बंदर जहिड़े मुंहुं वारे सां बि असांजी इच्छा पूरी कंदो न। तॾहिं त दिन प्रतिदिन माण्हू हिननि खे छो था पूजनि, छो जी भॻवानु रहम दिल आहे न, दया जो सागर आहे, क्षमा जो सागर आहे। हाणे कोई भगत अहिड़ो जिद्दी हूंदो आहे, अहिड़ो रूप ठाहे करे चए थो न मूंखे त हिन ई रूप में तव्हांजो दर्शन खपे, वीचारो एॾो दुखी एॾो परेशान, लेकिन भॻवान खे चए थो कि मूंखे त हिन ई रूप में दर्शन खपे। त भॻवान त रहम जो सागर आहे न, चईंदो चल ठीकु आहे, मुंहिंजो ॿार एॾो जिद थो करे, वीचारो ॾाढो दुखी आहे, मुंहिंजो त शरीर आहे न, त बि अहिड़े रूप में मूंखे यादि थो करे, मुंहिंजी
सब प्रार्थना तो करे त मां हिन रूप में हिनजी इच्छा पूरी तो करे छॾां। पर हिन जो मतलब ये थोड़ी कि भगवान जो अहिड़ा रूप आहिनि त बि ॾिसो भगवान केॾो दया जो अॼु तव्हांजो ॿारु या कोई बि तव्हांजो चयो नथो वञे, तव्हांखे उल्टो सुल्टो चए थो, त असांखे बि छो जी असां चऊं था भगवान खे कि तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, त अगरि उहो असांजे लाइ कुझु बुरो करे बि थो, चए बि थो, त बि असांखे परमात्मा जा ॿार जे अनुसार भगवान जो ॿार आहियूं असां, त असांखे बि सर्व खे क्षमा करणो आहे, दया करणो आहे, सभिनि ते रहम करणो खपे। इहे असांखे ध्यानु रखणो आहे। त बाबा चवनि था तॾहिं असां ईअं सभिनि ते रहम रखी, दया रखी, सभिनि जे लाइ सुठो सोचदा हलंदासीं, भले कोई असांजो केतिरो ई बुरो छो न करे छॾे। आख़िर छा थींदो बुरो कंदे कंदे बि? भई जंहिंसां गॾु भगवान आहे हुनजो बुरो थी सघंदो? त माण्हू बुरो करनि बि था त असांजो बुरो थी सघंदो आहे? त ही निश्चय हुजणो खपे। ॿियो असांखे अहिड़े माण्हुनि जे मथां बि दया करणी खपे, क्षमा करणो खपे। तॾहिं असांखे सभु छा चईंदा, इहो मुंहिंजो आहे, इहो ॾाढो सुठो आहे। तॾहिं असां छा ठही सघंदासीं? फ़रिश्तो। फ़रिश्तो केरु हूंदो आहे? जेके सभु पंहिंजो सम्झनि। फ़रिश्तो अर्थात जंहिंजे मन में कंहिंजे प्रति बि वैर भाव न हुजे, जो सभिनि जे लाइ सुठो सोचतो हुजे। असांखे छा करणो आहे? ॾिसो अॼु शरीर जो बि कोई भरोसो न आहे, कंहिंजो बि न आहे, नंढे वॾे कंहिंजो। ईअं न माण्हू सोचनि था भई ॿुढा बीमार आहिनि त हाणे बसि मरी वेंदा, लेकिन अॼुकल्ह त कंहिंजो बि भरोसो न आहे। कोई बि बीमार थी थो वञे, कोई बीमार न बि थो थिए त बि वेठे वेठे माण्हू शरीर छॾे था छॾनि। त बाबा ईअं चवनि था ॾिसो समय जो त भरोसो न आहे, त छो न अॼु ई असां सुठा कर्म करे वठूं। कल्ह कंहिं ॾिठो आहे? अॼु माण्हू ॾिसो वैसे त कोई कंहिंसां गॾु रोटी खाइण पसंदि नथो करे, कंहिंखे कोई कंहिं वटि कंहिंसां पुछे नथो, लेकिन मरण खां पोइ 12 ॾींहं माण्हू उहोई घर में संबंधी आदि अचनि था, रोटी आदि खाराइनि था। वैसे कोई घर में अचे मिलण अॼुकल्ह संबंधी त सभिनि जो मुंहुं सूजी पवंदो आहे कि अरे इहे छो आया आहिनि, वरी ईअं करिणो पवंदो, वरी ईअं करिणो पवंदो। न कोई मिलण बि थो अचे न, त बि माण्हुनि खे पसंदि नथो अचे। अॼु माण्हू सभु चवनि था असां अकेला रहूं, वरी सोचनि था वरी माण्हू ईंदा त घर ख़राब थी वेंदो, सफ़ाई केरु कंदो, हुननि खे प्लेट केरु खाराईंदो? अरे तव्हां प्लेट न खारायो, पाणी वाणी न पिरायो, कम से कम कोई घर में अचे थो त हुनखे 2 शब्द मिठा त ॻाल्हायो न। कोई खाइण, सभु पंहिंजे घर में खाईंदा पींदा त सभु आहिनि, कोई मिलण ईंदो आहे। अॼु माण्हू खे पसंदि ई न आहे न, सभु पंहिंजे पंहिंजे जीवन मां ई परेशान आहिनि। पर ठीकु आहे, न पसंदि आहे, परेशान आहियो त कम से कम कोई शरीर छोड़े थो, पोइ 12 ॾींहं छो इहा महफ़िल लॻाए वेठा आहियो? हिकु ॾींहं में भई शरीर वियो, जलायो, बसि ख़तमु करो, हिकु ॾींहं में जो करणो अथव करो। जॾहिं बाक़ी ॾींहं तव्हां नथा उहो करे सघो त 12 ॾींहं छो दिखावो था करो न? भई पहिरियों त हुयो, हाणे जे समय अनुसार माण्हू 12 ॾींहं ईअं करे त माण्हू ई परेशान थी वञे। छो जी वैसे ई सभु परेशान, वैसे ई सभु पंहिंजे शरीरनि खां, संबंधनि खां, हिननि खां, ऐं कंहिंखे कंहिंजो सुठो ॾिसण सहन नथो थिए। भई अॼु छो जी सभिनि जे जीवन में सुठो नथो थिए न। भई पहिरियों त हुयो कि सभु पंहिंजे पंहिंजे जीवन में सुठो सुठो कंदा हुया त सुठो थींदो हुयो। अॼु तव्हांजे घर सुठो थो थिए, ॿियनि जे घर में दुख आहे, तव्हां हुननि खे चओ असांजे फंक्शन में अच, त हुननि खे ख़ुशी थींदी? हू पंहिंजे दुख सां ई परेशान आहे। छो जी अॼु कॾहिं कंहिंजो छा थो थिए कुझु भरोसो न आहे। त बाबा चवनि था कि जीअण जॾहिं जिंदा आहियो तॾहिं ई सभिनि खे सुख ॾियो न, तॾहिं मिली जुली करे सुख शांति ख़ुशी सां रहो। कंहिंजे मरण खां पोइ हुनजे नाम सां 12 ॾींहं रखो, मिली जुली करे खाओ पीओ, तंहिंखां त जीते जी हुनखे साथ में रही करे ख़ुशी ॾियो न।
त बाबा चवनि था ईअं असांखे सम्झी करे जीवन में सदा ई सुठा कर्म करो। छो जी परमात्मा चईंदा आहिनि भई ये कलयुग जो समय आहे न, कॾहिं बि केरु आत्मा पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे हली थी वञे, पोइ माण्हू वेही रोवनि था। पहिरियों ई सभिनि सां सुठी रीति हलो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। हदनि सां पार रही सभिनि खे पंहिंजी पंहिंजी महसूस था कराइण वारा अनुभवी मूर्त हो। बाबा चवनि था जीअं हर हिक जे मन सां निकिरंदो आहे न मुंहिंजो त भॻवान, मुंहिंजो त परम पिता परमात्मा आहे, ईअं ई सभिनि जे मन सां निकिरे कि इहे माण्हू बि मुंहिंजा आहे। केर बि हुजे सभु चवनि इहे असांजा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। इन जे लाइ छा करिणो पवंदो? सर्व जे लाइ शुभ भावना शुभकामना रखो। स्लोगन आहे उपराम स्थिति द्वारा उड़ती कला में उड़दा रहो त कर्म रूपी डाली जे बंधन में फंसदा न। मतलब छा बाबा चईंदा आहिनि कर्म करो लेकिन कर्म में फसो न। माण्हू अॼुकल्ह जेको कमु करे थो न हुनमें फसी थो वञे पूरी। पोइ हुन उहो जॾहिं पाठ करे थो न भॻवान जो नाम वठे थो त हुनखे भॻवानु यादि नथो अचे, उहो ई कम ई थो यादि अचे। न कम जे समय कमु करो, जॾहिं कम सां फ्री थी विया भॻवान खे यादि करण जो समय। वैसे त कर्म कंदे हुए बि भॻवान खे यादि कंदव न त तव्हां जॾहिं बि पाठ करण वेहींदव या कुझु बि कंदा आहियो हुनमें जल्दी मन लॻी वेंदो। माण्हू छा कंदा आहिनि पाठ त करनि था लेकिन कमु कंदे समय भॻवान खे नथा यादि करनि त हेॾा समय त तव्हां 24 घंटे मां माण्हू सिर्फ़ु कलाक ई भॻवान जो पाठ कंदो, बाक़ी समय त ग्रस्त थी त मन कीअं लॻंदो भॻवान खे यादि। त कमु कंदे हुए बि भॻवान खे यादि करो त पाठ कंदे हुए बि तव्हांजो मन जल्दी लॻी वेंदो कि हाणे चलो हाणे कमु कयो, हाणे भॻवान खे यादि था करो। त हीअं असांखे फसणो न आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।